रहनुमा ज़ुल्फ़िकार अली हालार मूजिब बज़म ग़ालिब मलकानी ख़ुदा जी वसंदी पारां दस्तूरी गॾिजाणी बहितरीन शाइर ऐं समाज सुधारक फयाज़ कमरानी जी सदारत में थी गुज़री। तकरीब में ख़ासि महिमान सगा शाख कोटड़ी जी जनरल सेक्रेटरी अब्दुल सत्तार भुट्टो, लेखक अदीब शाइर कालम निगार ऐं सहाफ़ी इल्ताफ़ मलकानी, बहितरीन समाज सुधारक उस्ताद मंज़ूर सखीरानी जे परस्तार इशफ़ाक़ अहमद बंबरो, साबिर सैयदपुरी, लतीफ़ साईं जो पारको, मिस्री जमाली, फ़कीर नज़ीर अहमद मलाह एज़ाज़ी महिमान तौर शिरकत कई। तकरीब जी शुरूआत में नज़ीर अहमद मलाह हमदिया कलाम सां कई ऐं जानण चन जी शाइरी ॿुधाए। इल्ताफ़ मलकानी भेटाई रहमतुल्लाह जी शाइरी, अहमद मुजतबा ग़ालिब जी शाइरी ॿुधाई ऐं संदसि फ़िकुर ते तफ़सीली रोशनी विधी। शाइर रोशन दीपर ऐं साबिर सैयदपुरी पंहिंजी निकोर शाइरी पढ़ी। अब्दुल सत्तार भुट्टो तालिबुल मौला जी शाइरी, फ़कीर असगर गाॾई हमल फ़कीर जी शाइरी, सुगड़ काज़ी बदर पंहिंजी शाइरी बेत ऐं सिंगार ॿुधाए दाद हासिल कयो। सुगड़ अली गुल रिंद ओताक जी आजियां जा बेत पढ़ी आयल महिमाननि खे भलीकार कई। सुगड़ सुलेमान जुणेजो पंहिंजी शाइरी ऐं उस्ताद नियाज़ हुसैन ख़ाशकेली तालिबुल मौला ऐं शाह अब्दुल लतीफ़ भेटाई रहमतुल्लाह जी शाइरी ॻाए ॿुधाई। ज़ुल्फ़िकार अली हालार राशिद मोराई उस्ताद बुखारी जी शाइरी बहितरीन अंदाज़ सां पेश कई। चाचे मिस्री जमाली शेख अयाज़ जी शाइरी मिठड़ी आवाज़ सां ॿुधाई। शेर मोहम्मद जमाली शाह साईं जी चूंड शाइरी ॿुधाई, जॾहिं त बशीर अहमद जोयो, लाहौती मोहम्मद रमज़ान जमाली ऐं फ़कीर सदाकत चांडियो ऐं अब्दुल हमीद जमाली समेत ॿियनि केतिरनि ई शाइरनि अदीबनि शिरकत कई। आख़िर में गॾिजाणी जे सदर फयाज़ कमरानी उस्ताद बुखारीअ जी ऐं उन सां गॾोगॾु पंहिंजी शाइरी ॿुधाए वाह वाह कराए छॾी। सभिनी साथियुनि खे रिफ्रेशमेंट कराई वई। कारवाई ज़ुल्फ़िकार अली हालार हलाई। अहिड़ी तरह ही मोहबत भरी महफ़िल पुॼाणी ते पहुती।